अगड़ा लग नौगोठ पठाणो आपडा जी नाजायज़ियन ख़िलाफ़ एहतजाज टायरन खे बाहियूं। तफ़सील मूजिब अगड़ा भरिसां नौगोठ पठाणो में स्टाफ ते ॻोठाणनि दुकानदारनि सेप्को गंबंट ऐं लाइनमैन जी नाजायज़ियन ख़िलाफ़ एहतजाज। बुरड़ा खोड़ा गोपांग मलाह चना ऐं दुकानदार मंगी बिरादरी जे माण्हुनि एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त नौगोठ पठाणो अगड़ा फीडर जी बिजली गुज़िरियल 15 ॾींहनि खां कटी वई आहे। तदारक न आहे। काल्ह बिजली ठाहे हलाई त लाइनमैन अली गुल पीरज़ादो 20 मिंट गुज़रण खां पोइ ॿीहर हिकु प्राइवेट लाइनमैन खे फ़ोन करे असांजी बिजली कटराए छॾी आहे। असां सां हर महीने काफ़ी सालनि खां इहो मसइलो हलंदड़ आहे। असांजी बिजली बिना वजह कटी वेंदी आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।